जेका बि असांजी इहा देसी खाधा आहिनि न, इहो तव्हां कंहिं शइ में पचायो था, इहो बि वॾी अहमियत रखे थो। जेकॾहिं तव्हां इन्हनि भिंडियुनि खे तए ते फ्राई कंदव या फ्राइंग पैन में फ्राई कंदव उहे भिंडियूं, या तव्हां इन्हनि खे कंहिं देॻड़ीअ में फ्राई कयो उहे भिंडियूं, तव्हां कॾहिं करे ॾिसिजो, ॿिन्हिनि भिंडियुनि में वॾो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो। त इहो बि ॻाल्हि अहमियत रखे थी त तव्हां ठाहियो कंहिं शइ में था। ख़ासि तौर ते असांजा इहे देसी खाधा, बिरयानी आहे, अच्छा जेतिरा घणी क्वांटिटी में तव्हां तयारु कंदव एतिरी मज़ेदार थींदी। देग जो बि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो फ्लेवर हूंदो आहे, ज़ाइको हूंदो आहे, या मिटीअ जी जेके पाटरियूं हूंदियूं आहिनि, देॻड़ियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर हूंदो आहे, जेको दाल में या जेको कुनो वग़ैरह ठाहिबो आहे त उहो मिटीअ जे देॻड़ियुनि में तयारु कबो आहे, उन्हनि जो बि हिकिड़ो ज़बरदस्त फ्लेवर अची वेंदो आहे। चलो बसि 3-4 भिंडियूं रहिजी वयूं आहिनि, इन्हनि में बि मसालो ऐड था कयूं। ऐं जेकॾहिं मसालो बची वञे त तव्हां मसाले खे कंहिं बि पंहिंजे भाॼीअ में इस्तेमालु करे सघो था। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं बि भिंडियूं घर में ईंदियूं आहिनि त इलाही मसइलो थी वेंदो आहे त भिंडियुनि में इलाही लिव आहे, इन्हनि खे कीअं कट कजे। भिंडियुनि खे फ्राई करण खां कट करण खां धोइण खां बाद में स्पेशली जेसीं ताईं उहो सुकी न वञनि तव्हां उन्हनि खे कट न कजो। जॾहिं उहो सुकी वञनि, सुठे तरीक़े सां ड्राई थी वञनि, उन खां बाद में तव्हां उन जी कटिंग स्टार्ट कयो। जेकॾहिं आलियूं भिंडियूं तव्हां कटींदव त पोइ उहो इलाही लिव छॾींदियूं, ऐं कुकिंग में बि उन जी जेका लिव आहे उहा देरि सां ख़तमु थींदी। त जेके आलियूं भिंडियूं आहिनि उन्हनि खे तव्हांखे कटिंग नाहे करणी। हमेशह उन्हनि खे अवल सुकायो, कंहिं छाणीअ में विझी रखो, ऐं जॾहिं उहो सुकी वञनि, उन्हनि जो पाणी हलियो वञे, उन खां बाद में तव्हांखे जेका बि कटिंग करणी आहे उहा कटिंग तव्हां उन जी कयो ऐं तव्हां उनखे तयारु कयो, बसि दैट्स इट। अच्छा, जेके सफ़ा नंढड़ियूं आहिनि न, उन्हनि खे मां कट थी कयां। जेके बिल्कुलु नंढड़ियूं आहिनि, इन्हनि खे असां छा भरियूं त जीअं उहो मसाले सां गॾु असांजो फ्राई थी वञनि। इन रेसिपी जे लाइ तव्हां कोशिशि कयो त जेके वॾे साइज़ जूं भिंडियूं आहिनि उहे तव्हां इस्तेमालु कयो, ऐं दरमियानियूं जेके भिंडियूं आहिनि उन्हनि खे तव्हां फ्राई में यूज़ करे सघो था। ऐं जेके नंढड़ियूं भिंडियूं आहिनि, जीअं हे जेको साइज़ आहे, जॾहिं तव्हां भिंडी गोश्त ठाहियो था त उन में वरी नंढड़ियूं भिंडियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, उन में वरी तव्हां इहो जेको नंढड़ो वारो साइज़ आहे इहे तव्हां उन में शामिलु कयो, उन में बि ज़बरदस्त थी थो वञे। चलो, हाणे अची वियो हिकिड़ो कोई बि फ्राइंग पैन या तओ। हाणे असांजी इहे जेका कढ़ाई आहे इलाही खुलियल आहे, इन में असां तयारु कंदासीं। स्टोव इन जो कयूं था ऑन। चलो जी, ऐं कोशिशि कयो त भिंडियूं जेके आहिनि जॾहिं तव्हां फ्राई करण जे लाइ रखो त हिक ॿिए जे मथियां न हुजनि, न त उहो सुठे तरीक़े सां फ्राई न थींदियूं। मतिलबु भिंडियूं, मक़सदु इहो ई आहे, तओ हुजे, फ्राइंग पैन हुजे, त भिंडियूं हीअं हिकिड़ी भिंडी जे मथां ॿी भिंडी न हुजे, सुठे तरीक़े सां उहे फ्राई थी वञनि। त मां इन्हनि खे हीअं बिल्कुलु फैलाए छॾींदमि ऐं इन्हनि खे असां तयारु कंदासीं ऑयल में। अच्छा, थोरो ऑयल शामिलु कंदासीं, शैलो फ्राई कंदासीं, जीअं अक्सर तव्हां शामी कबाब वग़ैरह खे फ्राई कंदा आहियो, बिल्कुलु उअं ई। शुरू में थोरी देरि जे लाइ असां हिनखे ढक ॾींदासीं, ऐं जॾहिं असां जूं इहे भिंडियूं जेके आहिनि से ॻरी वेंदियूं, उन खां बाद में तव्हां थोरी बाहि खे तेज़ करे ऐं इनखे, अच्छा मां तमामु भिंडियूं ऐड कयूंसीं ऐं इनखे फैलाए छॾींदासीं जीअं हिकिड़ी भिंडीअ जे मथां ॿी भिंडी न हुजे, उहे फ्राई सुठियूं थींदियूं। बसि ॻाल्हि इहा आहे। चलो जी, अच्छा हीअं करे हाणे असां हिनखे थोरो ढक ॾींदासीं
जीअं हे ॻरी वञनि, थोड़ियूं ॻरी वेंदियूं त पोइ हिननि खे फ्लिप करे ॿिन्हिनि तरफ़ों सुठे तरीक़े सां फ्राई कंदासीं। चलो जी। अच्छा, भिंडियूं जेके आहिनि से असांजूं तयारु थी वियूं आहिनि ऐं इलाही क्रिस्पी इहे भिंडियूं थींदियूं आहिनि ऐं हिननि खे तव्हां, मूंखे त ईअं बि इलाही वणंदियूं आहिनि, तव्हां हिनखे धोरे सां गॾु खाओ उहो बि सुठो लॻंदो आहे, और पराठनि सां गॾु तमामु भलियूं लॻंदियूं आहिनि, दाल चांवरनि सां गॾु। इन्हनि खे प्लेट में डिश आउट था कयूं। चलो जी, अच्छी हुई प्लेट। ऐं जेको चिकन जो कोरमो आहे उहो बि बिल्कुलु रेडी आहे। नान या शीरमाल जंहिंसां गॾु तव्हांखे सुठो लॻे थो उन सां गॾु तव्हां उनखे बि इंजॉय कयो। ऐं हे अची वियूं असांजूं भिंडियूं। चलो जी, अंदर भरियो हसे मसालो। जेकॾहिं असां मथों मसालो ऐड कयूं त मसालो फ़ौरन सड़ी वेंदो आहे, त इलाही चटपटियूं बि आहिनि ऐं ज़बरदस्त मसाले सां गॾु। चलो हाणे कढूं था पंहिंजो चिकन जो कोरमो। ऐं उमेद आहे त अॼु जी रेसिपीज़ बि तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। मां तव्हांखे क्विक रिकैप ॾींदी हलां त कोरमे जे लाइ असां इहो कयो हुयोसीं त हाफ कप गिहु खयोंसीं, उन में असां ऐड कयोसीं होल गरम मसालो, जंहिंमें नंढड़ा फोटा हुया स्पेशली, थोरो ज़ीरो, थोरी दालचीनी ऐं कारा मिर्च, गॾोगॾु असां लौंग उन में शामिलु कईसीं ऐं जे पेस्ट सां गॾु होल गरम मसाले सां गॾु जेका चिकन आहे उनखे तव्हांखे फ्राई करिणो आहे। ऐं फ्राई करण खां बाद में धोरो हाफ कप तव्हां हुन में शामिलु कजो। लूणु हस्बे ज़रूरत ऐड कंदासीं। इन खां अलावा उन में वेंदो हेड्र असां कोरमे में शामिलु नथा कयूं। सुकल धाणा असां उन में ऐड कंदासीं, लूणु असां उन में शामिलु कंदासीं ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च। बस दैट्स इट। इहे असांजा बेसिक सा जेके कोरमे जा मसाला आहिनि उहे असां हिन में ऐड कयासीं। ढक ॾेई रखी छॾियो। मेक श्योर कजो धोरो तव्हांजो फ्रेश हुजे ऐं धोरो जॾहिं ऐड कयो त स्टोव बंदि करे छॾिजो। सुठे तरीक़े सां हुनखे मिक्स कजो, पोइ स्टोव खे ऑन कजो त जीअं धोरो तव्हांजो फाटी न पए, उन सां बि तव्हांजी ग्रेवी जेका आहे सा ख़राबु थी वेंदी।